कबर मौत करी जुमलो दो चवे अस्सलाम अलैकी या उम्मा अम्मा अजो हुसैन वञई तो रोइण वारो जॾहिं सलाम कई अॻियां जुमला तूं बर्दाश्त कीअं कंदे कबर बतौल मां ॿ जुमला आया पहिरियों जुमलो आयो वालैका सलाम या वलदी अतशाना ओ मुंहिंजा प्यासा बचड़ा तोते भी मुंहिंजो सलाम। मौला कबूल करे, मौला कबूल फरमाए। मुंहिंजा प्यासा बचड़ा तोते मुंहिंजो सलाम। सैयदा जेतिरा वेठा माव कंदा अॻियां जुमलो त नाहे ॿियो आवाज़ आयो अस्सलाम अला मन क़ुतिअ औसालहु तहत हवा फिरल ख़ुयूल माव कंदो आवाज़ आयो मुंहिंजो सलाम जे उन हुसैन ते जंहिंजे बदन जा जोड़ घोड़नि जे पेरनि में अलॻि थी। अल्लाहु अकबर। मौला कबूल करे, मौला कबूल फरमाए। समझी अज के खुदा तुंहिंजो कोको कबर शबीर ते पुजाए जे अञा न पहुतो आहे हिकु जुमलो पढ़ा बर्दाश्त कंदो रोवारे इहा ॻाल्हि थी रोइण वारा जॾहिं 12 मुहर्रम ते इब्ने ज़ियाद जे साम्हूं काफ़िला हुसैनी पहुतो 10 ॼणा अहिड़ा बेहया हुआ नची था चवनि इब्ने ज़ियाद असांखे इनाम घणो ॾे। इब्ने ज़ियाद पुछे एॾो इनाम छो था घुरो ही बेहया था चवनि असां वज़नी घोड़ा खाए ज़हरा जे लाल जो बदन ईअं पामाल कयो 56 साल गॾु रहण वारी भेण खे ख़बर न पई पए त मुंहिंजो भाउ कहिड़ो। मौला कबूल करे, मौला कबूल फरमाए, मौला कबूल फरमाए। खुदा तुंहिंजो आहूं कबर ऐं शबीर ते पुजाए बस इलाही सारो पुरसो थी वियो बकाया 2 जुमला रोइण वारो कंट्रोल कजो पाण ते लिखंदा जीअं अधु रात जो शबीर वसंदड़ मदीनो पियो छॾे जंहिंजी अख में अञा ताईं वज़ू न आयो आहे 19 जा 9 कनीज़ उलमा लिखियो आलिया सां गॾु हलियो कदम पहिरियों थी खणे शबीर थो चवे या अल्लाह न निकिरण वारे अॼु वतन थी छॾे हिन जी पार थो हुजे जॾहिं 9 कदम खयईं 9 कदम ते अची रुकजी वई अदा महमल किथे आहे समझी वई त पुरसो ॾींदे शबीर थो चवे छो भेण भेण करे थी चवे अदा महमल अंदर वठी आऊं थकिजी पई थक जण जो नालो तो त ॿुधी चुप कई पर जीअं अब्बास मौला ॿुधो ज़मीन ते वेही थो चवे आका हिकु मुस्लिम इब्ने अखील ॾे मां ॼाणा मदीनो ॼाणे ज़हरा जो धीअ वठी न छो गाज़ी रोई थो चवे मौला जेका 9 कदमनि ते थकिजी पई आहे हीअ इराक जा पंध कीअं कंदी। मौला कबूल करे, मौला पुरसो कबूल लख दफ़ा मौला पुरसो कबूल। खुदा तव्हां जूं आवाज़ूं कबर इमाम हुसैन ते पुॼाए रोइण वारो जॾहिं 9 कदम खणी थी चवे अदा मामल अंदर वठी थकिजी पई सोच जेका 9 कदमनि ते रुकजी वई अब्बास मौला थो चवे आका हिकु मुस्लिम ॾे मां ॾिसां तोखां बैयत केरु थो घुरे ज़हरा जूं धीअरूं न वठी हल आख़िरी जुमिलो ईंदो आहे रोइण वारो जीअं महमलनि ते ज़हरा जूं धीअरूं वेठियूं हज़रत अब्बास मौला थो चवे आका हिकु लहज़ो मोकल ॾींदे शबीर थो
पुछे अब्बा काॾे वेंदे भेण करे थो चवे आख़िरी दफ़ो तुंहिंजी माउ जे क़बर तो आख़िरी सलाम करे अचां। इमाम हुसैन खे त इल्मान त अब्बास जो कमु कहिड़ो आहे जॾहिं शब्बीर मौला अब्बास खे मोकल ॾिनी हिन महिल ते जंहिंजी अख में अञा हंज न आई आहे हेॾो अब्बास मौला हलियो मक़तल खे थो पोयां शब्बीर पियो थो अचे हो रोइण वारो जीअं अब्बास मौला क़ब्र ज़हरा ते पहुतो ॾिसजो मूंॾे छा कयईं अमा मौला हे पेच खोले के निशान पियो ड्राए शब्बीर तो चवे गाज़ी छा तो ड्राही वेण करे तो चवे मौला कुछ घड़ियों पहिरियां अली जी धीअ ज़ैनब मां जी क़ब्र अतहर तो विदा करण आई हुई मां पेरनि जा निशान तो ड्राया मता काई मस्तूर चवे ही अली जी धीअ जे पेर जो निशान जेतिरा दरोग जी चो मौला अज मदीने में पेर बर्दाश्त नथो करी इहाई ज़ैनब 5 लख बेहया कमीनो इशारो करे बियो चवे हिननि में ज़ैनब कहिड़ी मौला अवां जो क़ब्र बतूल ते पुॼाए जे मोटायो अथव बर्दाश्त कंदो रोइण वारा बर्दाश्त कजो रोई तो चवे मौला चंद घड़ियों पहिरियां आलिया मां जी क़ब्र तो आख़िरी विदो कढ़ाई पेरनि जा निशान पियो थो ड्राया ही त मौला अब्बास जेको पेरनि जा निशान बर्दाश्त कोन थो करे अचो हलूं शाम ज़हरा जूं धियूं जी बाज़ार शाम में आयो मोटायो तो लफ़्ज़ औखो आहे बर्दाश्त रुगो कजो रोइण वारा मक़तल लिखे थो एॾी रशिया जो पोयां बीहण नथा ॼन अॻियां बेहया अॻिते वधण नथा ॼन लफ़्ज़ औखो लिकाए थो पढ़ा अचानक जीअं खे मस्तूर ज़ुल्म कयो रुबाब साइण थी चवे सजाद पुट पोइते मोट माउ ज़ैनब ज़मीन ते किरी पई जीअं मौला लफ़्ज़ ॿुधो पोइते आयो गल में तोका रोई थो चवे अम्मा किरी छो साइण थी चवे सजाद पाण न किरी हिक मलौना ॿी खे थी चवे अली जो बदिलो अली जी धीअ ज़ैनब खां वठो हो सजाद हिक मलौना मुंहं में अहिड़ो पत्थर हया मुंहिंजे अख जी बीनाई ख़तम थी वई लानतुल्लाह